मिठी थरपारकर ज़िले में 21 अप्रैल खां 26 अप्रैल ताईं पोलियो मुहिम ख़िलाफ़ शुरू कई पई वञे। इन मुहिम खे कामयाब बनाइण ऐं माण्हुनि में पोलियो जहिड़ी ख़तरनाक मर्ज़ बाबति जागरूकता पैदा करण लाइ सिहत खाते पारां ज़िले इंतिज़ामिया थरपारकर जे सहकार सां सिविल अस्पताल मिठी खां डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागराणी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर लेखराज सारंगाणी, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर भरत कुमार सोनी, सिविल अस्पताल मिठी जे MS डॉक्टर हरीश जगाणी ऐं ॿियनि जी क़यादत में जागरूकता वॉक रैली कढी वई, जंहिंमें सिहत खाते जे अमलदारनि, PPHI डॉक्टरनि, पैरामेडिकल, मीडिया ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जे वॾे अंग शिरकत कई। रैली जी पुॼाणी ते ख़िताब कंदे DC ऐं ॿियनि चयो त पोलियो खे हसास बीमारी नथो सम्झियो वञे, जेका वरी ग़लती आहे, छाकाणि त पोलियो हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका ॿार खे हमेशह लाइ मुआसिर बणाईंदी, वालिदेन जो मोहताज बणाए छॾे। हुन चयो त पोलियो खां बचाव जो वाहिद हल ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारणु आहे। तंहिं करे वालिदेन तोड़े हर ज़िम्मेवार शहरी जो इहो फ़र्ज़ु आहे त उहे पोलियो टीम सां सहकार कनि त जीअं पोलियो मुहिम ख़िलाफ़ कामयाबी बणाए सघिजे। बाद में DC पंहिंजे ऑफिस में इन हवाले सां इंतिज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ सिहत खाते जे अमलदारनि सां गॾु ॼाणी पिणु कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।